नशर फ़िरोज़ मां सिंथियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर अमजद अली लगारी मूजिब नशर फ़िरोज़ लॻे ॻोठ आख़िरी स्टाफ जे रिवासी अदीब शाइर ग़मगीन सियाल पंहिंजनि पुटनि समेत इताई सहाफ़ियुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ SSP आफ़िस नशर फ़िरोज़ अॻियां एहतिजाजी धरणो लॻाए वेठल। एहतिजाज कंदड़ ग़मगीन सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अताई सहाफ़ी जे अॻे मुंहिंजी न्याणी क़त्ल कई उनखे असां बख़्श कयो ॿियो चकर हाणे मुंहिंजे नंढड़े खे सबूत सवेर स्कूल वेंदे तशदद कयो आहे ऐं SSP साहब के IG सिंध के इहो अपील कयां थो त उन ते FIR कई वञे ऐं उहो सीधा ई न उथंदुमि पाण खे ॿाहिरि ईंदुमि बचनि समेत मुंहिंजे मिल्कियत ते कब्ज़ो बेगी मां मुंहिंजी सां शादी कई अथई असांजी मिल्कियत सां शादी न कई आहे ट्रेज़री ऑफिस मां हुन असांजूं पेंशनूं कटाए छॾियूं ट्रेज़री ऑफिस मां अॼु हिते असीं खणे ताईं आहियूं पैसनि जी फुर्ती ते अली बख़्श सियाल ते FIR कई वञे जंहिं मुंहिंजे मासूमनि ते तशदद कयो आहे। हुन वधीक चयो त असांजे ॻोठ जो हिकु अताई सहाफ़ी जेको मुंहिंजे पुटनि खे स्कूल वेंदे रस्ते ते तशदद कयो आहे असांजी ज़मीन ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। मां थाणे ते केस दाख़िल करणु वियसि त पुलिस पैसा घुरे थी। मां SSP आफ़िस जे गेट अॻियां एहतिजाजी धरणो लॻायो आहे त जीअं SSP मूं सां इंसाफ़ करे। अताई सहाफ़ी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ न थियो त मां बचनि समेत पाण खे ॿाहिरि ॾींदसि। मां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नशर फ़िरोज़ समेत वसवारनि खे अपील थो कयां त मूं सां इंसाफ़ कयो वञे।